घोटकी मां ख़बर ॾींदा हलो त पीपल्स पार्टी घोटकी ज़िले जे सदर मीर बाबर अली खान लुंड चयो आहे त घोटकी ज़िले में पुलिस एहलकारनि जी शहादत बाद अमन अमान जी सूरतहाल अफ़सोसनाक आहे, जंहिं ते खेनि ॻणती आहे जुनैद मलिक जो क़त्ल केस दाख़िल थियणु घुरिजे। वाक़िए खे लिकायो वियो त शुगर मिल्स माफ़िया बणिजी माण्हुनि सां नाइंसाफ़ियूं कंदी। घोटकी प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीर बाबर अली खान लुंड चयो त अलायंस शुगर मिल्स उबावड़ो में क़त्ल थियल जुनैद मलिक जे वाक़िए ते दिली सदमो पहुतो। वारसनि सां इंसाफ़ लाइ SSP तनवीर तुनियो सां ॻाल्हायो आहे। हिन चयो त मुल्क में जारी महांगाई सबबि ॿियनि शयुनि जो जल्दी में ख़त्म नथो करे सघिजे। PTM हुकूमत जी टीम बहितर आहे, जंहिंजा नतीजा जल्द मिलण शुरू थींदा। मीर बाबर अली खान लुंड हिकु सवाल जे जवाब में चयो त माड़ी गैस कंपनी समेत ॿियनि सनअती इदारनि पारां CSR फंडनि मां चूंडियल नुमाइंदनि खे हिसो मिलियो, पर इहा रक़म किथे ख़र्च थी इन बाबति ॼाण न आहे। जॾहिं त हुकूमत पारां ज़िला इंतज़ामिया खे मिलंदड़ शुगर सीज़ जो फंड बि तबाह थियल रोडनि ते इस्तेमाल थियणु घुरिजे। इन खां अॻु प्रेस क्लब जे सदर न्याज़ चन्ना, जनरल सेक्रेटरी गज़नफर बुखारी, सीनियर सहाफ़ी ज़फर अहमद सिद्दीकी, अला वरायो बोज़दार, मज़हर सिद्दीकी, आज़ाद महर, मुश्ताक शाही लेगारी, एहसान कलवड़, जब्बार महर, साईं डिनू अब्बासी, साजिद कोराई ऐं ॿियनि। मीर बाबर अली खान लुंड तालका सदर मीर हमज़ा संदराणी, ज़िला जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाको, अब्दुल मजीद लाको, सुबिया भुट्टो ऐं ॿियनि खे सिंध जी सकाफ़त अजरकुं जा तोहफ़ा ॾिना। PP अॻवान मीर बाबर अली खान लुंड प्रेस क्लब जे नवनि चूंडियल उहिदेदारनि खे ख़ातिरी कराई त घोटकी जे सहाफ़ियुनि सां मसइला हल कया वेंदा ऐं प्रेस क्लब खे मुकमिल सहूलियतूं ॾियारण जी पिणु कोशिश कई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।